अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सही असीं IPA पास 2021-23 खां 39 जा उम्मीदवार गुज़रियल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं, लेकिन हिन माल ताईं को बि असांजो धणी दौरो नाहे थियो, कंहिं बि असांजी दाह नाहे वरनाई। सो असां निगरान हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदा रा असां सां जेका गुज़रियल हुकूमत गुज़री वई उन असां सां ॾाढा वेधन कया, ॾाढा कलूर कया। असां धरती धड़ियुनि जा उन्हनि हक़ हड़प कया आहिनि, पर इहो असां कतई बर्दाश्त न कंदासीं त हू असांजे हक़नि ते धाड़ो हणी कंहिं ॿियनि माण्हुनि खे गैरनि खे जेको आहे सो अपॉइंट करे उन्हनि खे जेके आहिनि से ऑफर ऑर्डर जारी कनि या उन्हनि खे जेके आहिनि से नौकरियुनि ते बहाल कनि। सो इहो असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असां निगरान हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त ख़ुदा रा हू असांजे हक़नि ते नज़र करे। असां इन धरतीअ जा हुआ आहियूं, असां इन सिंध जा आहियूं, इन सिंध ते पैदा थिया आहियूं, असांखे धारिया न आहियूं, असांखे ॿाहिरि खां न आया आहियूं। हू असांजी जेका पोइवारी न कंदा त असांजा ही जेके एहतजाज आहिनि, ही जेके असांजे जलूस आहिनि, ही सदाईं जेके जारी सारी रहंदा। महिरबानी।